हज़रत सैयदना इब्राहिम नख़ई रहमतुल्लाह अलैहि ताला फरमाइनि था रमज़ान जे महीने में हिकु ॾींहं जो रोज़ो रखणु 1000 ॾींहंनि जे रोज़नि खां अफ़ज़ल आहे। ऐं रमज़ान जे महीने में हिकु भेरो तस्बीह करणु याने सुभान अल्लाह चवणु हिन महीने खां अलावा 1000 भेरा सुभान अल्लाह चवण खां अफ़ज़ल आहे। ऐं रमज़ान जे महीने में हिकु रकात पढ़णु अलावा रमज़ान जे 1000 रकातनि खां अफ़ज़ल आहे। ज़िक्र जी फ़ज़ीलत हज़रत अमीरुल मोमिनीन सैयदना उमर फ़ारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त नबियनि जे सरवर कौनैन महबूब रब अकबर सैयदा आमिना जे दिलबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रज़ियल्लाहु ताला अन्हा जो फ़रमान रहमत निशान आहे ज़ाकिरुल्लाह फ़ी रमदान युग़फ़र लहू वसाइलुल्लाह फ़ीहि ला यख़ीब। तर्जुमो रमज़ान में ज़िक्र अल्लाह अज़्ज़ व जल करण वारे खे बख़्शियो वेंदो आहे ऐं हिन महीने में अल्लाह ताला खां घुरण वारो महरूम नाहे रहंदो। उहे माण्हू केतिरा ख़ुशनसीब आहिनि जेके हिन मुबारक महीने में ख़ुसूसियत सां गॾु ज़िक्र व दुरूद जूं महफ़िलूं ऐं सुन्नतनि भरे इज्तिमा में शिरकत जी सआदत हासिलु कंदा आहिनि ऐं अल्लाह अज़्ज़ व जल खां पंहिंजी दुनिया ऐं आख़िरत जी भलाई जा सवाल कंदा आहिनि। हाणे रमज़ान जे दीवाने जो हिकु ईमान अफ़रोज़ अॻिते तव्हांखे ॿुधाईंदासीं इंशा अल्लाह ताला। ख़ुदा रहमान जी बेशुमार रहमतूं सभ जे मथां मींहुं वसे थो। बसि हर को पंहिंजे पंहिंजे झोली खे झले ऐं पंहिंजे दामन खे अल्लाह जे रहमतुनि सां भरे।